ख़बर शामिल कजे थी मोरो सिंध में असांजे ब्यूरो चीफ सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान तहरीक इंसाफ सिंध की मेज़बानी हेठ सिंध दरिया बचाओ तहरीक जो अहम इजलास थियो, जैमें सिंध में शामिल पार्टियों की अगवानन शिरकत कई। इजलास सिंधु दरिया बचाओ तहरीक में शिरकत कई। करारदाद में आसिफ अली ज़रदारी के सिंध के बंजर बनाने की साज़िश जो जिम्मेवार करार दिनो वियो। इजलास में समूरन पार्टियुनि पारां सैयद ज़ैन शाह के सिंधु दरिया बचाओ तहरीक जो कन्वेनर मुक़रर किया वियो। इजलास में शिरकत कंदड़नि के ख़िताब कंदे सिंध यूनाइटेड पार्टी के सदर सैयद ज़ैन शाह चयो त डॉक्टर आरिफ अलवी अरसा तरमीमी एक्ट ते सही न करे सिंध सां दोस्ती जो सबूत दिनो। आसिफ अली ज़रदारी सिंध एक्ट ते सही करे सिंध दुश्मनी जो सबूत दिनो। 2008 में आसिफ अली ज़रदारी के ग्रेटर थियर केनार जी पहिरीं मरहले ते सहियूं कयूं, जंहिं ज़रिए 3,55,000 एकड़ ज़मीन आबाद कई वई। जो 12 केनाल जो ॿियो मरहलो 650,000 एकड़नि ते मुश्तमिल मनसूबो आहे। उन खां अलावा चोलिस्तान केनाल ऐं सिस्टम ज़रिए 3.6 लख एकड़ ज़मीन आबाद कई वेंदी। हिन चयो त असां हिन वक़्तु ख़तरनाक मरहले मां गुज़री रहिया आहियूं। को बि मुल्क आइन ऐं क़ानून सां हलंदो, ईअं न हूंदो त मुल्क कीअं हलंदो।